अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलाही बख़्श हुजण तव्हां सां गॾु आहियां CSS ऐं PCS जे पास पेपरनि सां गॾु। हिते अॼु मां सिर्फ़ु साल 2005 जो पेपर खणी आयो आहियां। मां इन्हीअ खां अलावा ॿिया बि पेपर तव्हांजे आॾो पेश कंदो रहंदुमि। जेकॾहिं तव्हांखे सिंधी अदब जे मुतलिक़ कंहिं बि क़िस्म जो को बि मोझारो आहे, कंहिं बि उनवान ते आहे, त तव्हां मूंखे सिर्फ़ु कमेंट लिखियो। इनशाला तव्हांखे उन्हीअ जो ॿी वीडियो ज़रिए मोझारो पूरो कयो वेंदो, मुकमल उन तां ख़तमु कयो वेंदो। ऐं हाणे अॻिते वधूं था। जेको CSS जा हल पेपर आहिनि, उन जो साल 2005 जो पेपर असांजे साम्हूं आहे। ॾिसूं था त इन में कहिड़ा CSS 2005 सॉल्व पेपर। हेठि ॾिनल सही या ग़लति जवाब आहिनि, उन्हनि जी चूंड करियो। अली अहमद ब्रोही मिज़ाह निगार हो, सही। गुल फुल मज़मूननि जो मजमूओ आहे, सही। कसीदो नसरी सिन्फ़ आहे, ग़लति। शक्लियूं शाइरीअ जो मजमूओ आहे, ग़लति। ओड़ाह तारीख़ी नाविल आहे, सही। काज़ी काज़न कल्होड़नि जे दौर जो शाइर हो, ग़लति। बदनसीब थरी इस्माइल उर्सानी जो तहरीर कयल नाविल आहे, ग़लति। छाकाणि त बदनसीब थरी मोहम्मद इस्माइल उर्सानीअ जो तहरीर कयल ड्रामो आहे। किताब अबियात सिंधीअ में मखदूम मोहम्मद हाशिम जो कलाम ॾिनल आहे, ग़लति। बल्लू दादा जमाल अबड़े जे अफ़साननि जो मजमूओ आहे, ग़लति। कतो ॿिनि सिटनि या मिसरान ते ॿधल हूंदो आहे, ग़लति। ॾिंगियुनि में ॾिनल टिनि जवाबनि मां सही जवाब चूंड करे लिखो। मोहन जो दड़ो अली बाबा जो लिखियल नाविल आहे। नाविल रगूं थियूं रबाब देश जो मशइरी मजमूओ आहे, तनवीर अब्बासी। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना देश जो माहिर आहे, लिसानियात। सचल सरमस्त जो असुल नालो देश आहे, अब्दुल वहाब। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले जो पहिरियों सुर देश आहे, कल्याण। सांघड़ देश नाविल आहे, तारीख़ी। सफ़ेद वेशी देश जे अफ़साननि जो मजमूओ आहे, शेख अयास। ख़लीफ़ो गुल मोहम्मद गुल देश जो शाइर हो, ग़ज़ल। मौजूदा सिंधी सूर तख्ती सन ईसवी में जुड़ी रास थी, 1853। मकालतुल हिकमत देश जो मजमूओ आहे, मज़मूननि जो। तरतीब ऐं आवाज़ इलाही बख़्श हुजण। इन खां अलावा जेकॾहिं तव्हांखे को बि मोझारो आहे त महिरबानी करे हिकिड़ो कमेंट कयो ऐं कमेंट में पंहिंजो उनवान लिखो। इनशा अल्लाह उन जो